उबावड़े में रमज़ान शरीफ़ जो चंड ॾिसंदे ई फ़क़ीरनि जो आज़ार वधी वियो। जी हाँ, परे परे खां फ़क़ीरनि काह कई उबावड़ो ते हमिलो कयो ऐं हर घिटीअ में, हर बाज़ार में, हर चौराहे ते अव्हां खे फ़क़ीर ॾिसण में ईंदा। त नाज़रीन, हींअर अव्हां जे जेका स्क्रीन ते अव्हां ॾिसी रहिया आहियो, ही ॿ फ़क़ीराणियूं आहिनि जेका मेन बाज़ार स्वीट हाउस गॾु उते बीठल आहिनि ऐं हिक ॿिए जे वारनि में ॿख पियल आहे। जेको अवां मंज़र ॾिसी रहिया आहियो, ही फ़क़ीराणियूं आहिनि जेके अवां मेन चौक ते मेन बाज़ार में ॾिसो पिया। ही फ़क़ीरनि जो आज़ार माण्हुनि जे छॾण बावजूद बि हुन ॿिन्हिनि पंहिंजे हुननि जे वारनि मां ॿख कोन कढिया ऐं ॾिसो पिया। ऐं हुन खां अलावा हिकु बाज़ार तंग ऐं बाज़ार तंग हुजण जे करे जेके मोटर बाइक अचनि था पिया, बहितर रस्तो जाम थी थो वञे ऐं ॿी लापरवाही जेको आहे TMO उबावड़ो जी बि आहे ऐं जेके हींअर जेका मेन बाज़ार आहे, मेन बाज़ार मां जुमे जे ॾींहं ते ख़ासि तौर ते इहा जेका मेन बाज़ार स्वीट आहे जे साम्हूं इहा गटर नाली उथली पवे थी, जंहिंजे करे जेके निमाज़ी अचनि था पिया उन्हनि जा कपिड़ा बि पली थी था वञनि। त असां हीअ जेका गवर्नमेंट खां इहा गुज़ारिश कयूं था पिया, जेके असांजी इंतिज़ामिया आहे उबावड़ो ऐं जेके असांजा जेके तुंहिंजा आहिनि उबाड़े वासी, सभिनि जी इहा घुर आहे त असांखे हिननि फ़क़ीरनि मां हिननि मां जेको आहे हिन आज़ार मां जान छॾाई वञे। ऐं ॿिए पासे जेका मोटर बाइक अचनि था पिया, घणी तादाद में मोटर बाइक जे लाइ इन्हनि जे लाइ हिकु पार्किंग जो जेको आहे हिकु पासे हिकु अलॻि सिलसिलो जारी कयो वञे ऐं ॿिए पासे जेका नालियूं या गटर उथलनि था पिया, इन्हनि जे लाइ जेको आहे गवर्नमेंट ऐं उबारो इंतिज़ामिया नोटिस वठी। वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। अल्लाह हाफ़िज़।